अस्सलाम दोस्तों, बगन घराना स्टूडियो में मैं होस्ट साले बाबर वहाँ पंहिंजी पूरी टीम हमें सलाम पेश करे तो उम्मीद आहे ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं मटियारी जी हिकु अहिड़ी शख़्सियत सां जेको मटियारी ॼाओ आहे पर पाण तमामु वॾी महिनत करे ऐं तमामु वॾी जफ़ाकशी करे ज़िंदगी में पंहिंजो हिकिड़ो मक़ाम जोड़ियो अथनि, पंहिंजो हिकिड़ो मक़सदु जोड़ियो अथनि। ऐं उन खां अलावा जेको संदनि पेशो आहे उहो यकीनन पैगम्बरी पेशो आहे। ऐं अचो तव्हां सभिनी जी उन शख़्सियत सां मुलाक़ात करायूं। अॼोकी जेका असांजी महिमान शख़्सियत आहिनि उहे मोहतरम जनाब मोहम्मद आतिर ख़ासकली साहब, पाण गस्टा डिस्ट्रिक्ट मटियारी जे प्रेसिडेंट आहिनि। अचो त तव्हां सभिनी जी उन्हनि सां मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम साईं। जी वालेकुम सलाम। साईं आतिर, आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। तव्हां पंहिंजे मसरूफ़ घरनि वञा बज़म महिरान खे टाइम ॾिनो ऐं यकीनन साईं मोहम्मद आतिर ख़ासकली साहब कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पर आउं चाहींदुसि त नाज़रीन सां पंहिंजो तारीफ़ एजुकेशन जे हवाले सां, पंहिंजे ख़ानदानी बैकग्राउंड उन हवाले सां मुख़्तसिर तारीफ़ कराए छॾींदा, महिरबानी थींदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे लाइक़ु सम्झो जो तव्हां पंहिंजे बज़म महिरान जो असांखां जे थ्रू असां तव्हां पंहिंजा तासिर खणणु आया, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं मुंहिंजो जेको सो नालो मोहम्मद आसिर ख़ासकली मटियारी शहर जो रहवासी आहियां। बाक़ी मोला मटियारी में मुंहिंजो जेको सिराइश आहे ऐं मूं जेका सा तइलीम जेका असां मटियारी शहर में हासिलु कई आहे। मैट्रिक साॻे स्कूल में जिते हाणे ड्यूटी करे रहियो आहियां ऐं उहा बि 1987 में A1 ग्रेड में पास कई। माशाल्लाह। उन खां पोइ मूं जेका इंटर जेका असां ग्रामीण डिग्री कॉलेज मटियारी में हासिलु कई। पोइ प्राइवेट नमूने सां उन खां पोइ जॉब मिली वई हुई गवर्नमेंट जी। 1992 में एज ए GST अपॉइंटमेंट थियो थियो। माशाल्लाह। उन खां पोइ जेको असां बाक़ी तइलीम जेका यूनिवर्सिटी दाख़िला वरिती, पर उन खां पोइ उन में कंटिन्यू कोन करे सघिया पर प्राइवेट नमूने असां BA कई, MA कई, MEd कई, MA कई, BEd कई, MEd कई, इहे सभु असां जेके तइलीम हासिलु कई। सही। ते पोइ मतिलबु तव्हांखे एजुकेशन खां बाद में ई जेको नौकिरी मिली वई, यकीनन तव्हां हिकिड़े वॾे मनसब ते मौजूदु आहियो, उस्ताद आहियो, तव्हांजा हज़ारे शागिर्द आहिनि। ऐं उन खां अलावा तनज़ीमी तौर ते तनज़ीमी सूरत हाल जेका आहे उन ते थोरो डिस्कस कंदासीं त गस्टा जेका तनज़ीम आहे उहा एलिमेंट्री ऐं सेकेंडरी स्कूल टीचर्स जी तमामु सिंध में वॾी जी नुमाया तनज़ीम आहे। गस्टा जो मंशूर छा आहे साईं आज़ाद? गस्टा साईं जेका आहे सा सिंध जी वाहिद हिकु मुनज़म तनज़ीम आहे जेका उस्ताद जी नुमाइंदगी करे थी ऐं उस्तादनि जेके दरपेश मसइला आहिनि उनखे हल करे थी। ऐं मटियारी में जेका असां गस्टा तनज़ीम जेका असां इंतिहाई मुतहरिक तनज़ीम आहे। उस्तादनि खे दरपेश ईंदड़ मसइला या शागिर्दनि सां दरपेश मसइला या स्कूलनि जो इंफ्रास्ट्रक्चर वग़ैरह, पाणी जी खोट, फर्नीचर जी खोट, किताबनि जी खोट या ॿिया जेके लेबॉर्ट्री ब्लॉक्स जेके आहिनि असांजा वॉशरूम वग़ैरह उन्हनि जी खोट ऐं लोअर स्टाफ जी खोट, टीचिंग जी खोट, इन इशू ते मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजो आवाज़ु उथारींदी रहंदी आहे। ऐं अलहमदिल्ला जेको आहे सो असांजो अॼु उस्तादु जेको आहे सो फिनांशियल तौरु हिकु मज़बूत आहे। कुझु असांजूं जेके माज़ी में तहरीकूं आहिनि जंहिंमें खोड़ सारा उनखे बेनिफिट मिलिया। वाह वाह, तमामु बहितरीनु। साईं जर असां वटि डिस्ट्रिक्ट मटियारी में टोटल एलिमेंट्री सेकेंडरी स्कूल घणा आहिनि? साईं मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ जेके से टोटल 92 जेके से हाई स्कूल, जंहिंमें 11 हायर सेकेंडरी स्कूल आहिनि, 17 उन खां ॿिया 42 जेके हाई स्कूल आहिनि, उन खां अलावा एलिमेंट्री स्कूल आहिनि जेके 8 दर्जे ताईं तइलीम ॾियनि था। माना 92 जेके आहिनि उहे सभु फ़हाल आहिनि? सभु फ़ाल आहिनि। सही। तक़रीबन अलहमदिल्ला सेकेंडरी साइड ते को बि स्कूल जेको सो बंदि कोन्हे। ऐं इहा असांजी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिस जेको हिन वक़्तु मौजूदु आहे रहमत जा जेके प्रीवियस DO साहब उन वॾी एफर्ट कई, जेके नई अपॉइंटमेंट थ्रू जेके बंदि स्कूल हुआ उहे खोलिया ऐं उस्तादनि खे बाक़ाइदा स्कूल में मुक़ररु कयो। अलहमदिल्ला हीअं जेको नओं टैलेंट आहे उहो ॾाढो माना पुरजोश आहे पढ़ाई मामले में। सो आउं सम्झां थो त हीअ जेके गवर्नमेंट जा इदारा कंहिं तरह सां प्राइवेट इदारे खां घटि न आहिनि। सही। साईं जन असां वटि टोटल घणा मेल फीमेल टीचर्स आहिनि एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी साइड ते? तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में 1600 कुझु जेके सेकेंडरी टीचर्स आहिनि, जंहिंमें 500 जे अंदरि जेके फीमेल, 200 तक़रीबन फीमेल HST टीचर आहिनि ऐं 300 खां मथे जेके असांजी फीमेल GST टीचर्स आहिनि। उन खां अलावा असांजा 300 खां मथे जेके HST टीचर आहिनि। बाक़ी जेके नई अपॉइंटमेंट थी आहे
उनमें GST या ॿिया अदर पीरियड जा जेके उस्ताद आहिनि, सही SLT OT DT PT ऐं जेके टीचर कमु कनि था। सही तमामु ज़बरदस्त। साईं असां वटि शागिर्दनि जो रेशो केतिरो आहे टोटल जेको डिस्ट्रिक्ट जे अंदरि? साईं जेको सो तक़रीबन जेका मूंखे मालूमात मिली आहे, जेका एनरोलमेंट आहे हाई स्कूल जे अंदरि जेका डिस्ट्रिक्ट में, उहा 48,056 जेका फिगर आहे ॿार बि जेके स्कूल जे अंदरि पढ़ी रहिया आहिनि हिन वक़्तु। 48,056। साईं यकीनन को असां प्राइमरी साइड खां बि हिकिड़ो इंटरव्यू कयोसीं डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट साहिब जो, साईं गुल मोहम्मद अमूकोट साहिब जो, त उन्हनि वटि जेका फिगर हुई उहा 84,000 कुझु हुई, त 43,000 कुझु सौ, त माना इहो अधो ज ॿार कटिजी था वञनि पंजे खां पोइ वालदेन जी अदब तवजी करे या को मुआशरे में ॿियो कहिड़ो एलिमेंट्स आहे जंहिंजे करे अधो ज ॿार माना कटिजी था वञनि। साईं अगरि हिन वक़्तु जेका मुतहरिक तहरीक हली रही आहे गस्टा जी, हुन में यकीनन सभिनी तंज़ीमुनि जी आहे, पर गस्टा जो तव्हां जेको सरवाण आहे हुनजो साईं मोहम्मद अशरफ ख़ासकली साहिबु, उहे हुनखे चेयर करे रहिया आहिनि। तव्हां छा था सम्झो त जेको DRA अलाउंस आहे या ॿियो जेको हींअर वॾो धाड़ो हथनि ते खयो वियो आहे पेंशन जी कटौती, उन में जेकॾहिं तव्हां सभिनी खे सभिनी गवर्नमेंट साइड जी यूनियन खे नथी गवर्नमेंट तस्लीम करे, नथी हक़ ॾे, त पोइ छा को गस्टा जो अखिलेश्वर कोर्ट में वेंदी? साईं छा आहे जो असांजी तंज़ीम जेका आहे, असांखे पंहिंजो पूरो यकीन आहे पंहिंजे तंज़ीम ते, पंहिंजी लीडरशिप ते असांखे पंहिंजो यकीन आहे हाजी अशरफ ख़ासकली ज़हानत ते, बहादुरी ते। हुन खोड़ सारियूं एहतिजाज करे पंहिंजा हक़ वरिता। हिन दफ़े जेको हीअ सितमदरी थी आहे गवर्नमेंट तरफ़ां, ख़ासि करे जेका पेंशन में कट हयो वियो आहे, 63 मां वञी 43% बीठो आहे, या वरी जेके वॉलंटरी रिटायर कनि था उन्हनि ते वरी लॻायो वियो आहे त 2% 4% 6% एज जे हिसाब सां उन्हनि खे इहो लॻायो आहे। त हिन मुल्क में जेको सो अहिड़े क़िस्म जो कानून हले थो, ख़ासि करे मुलाज़िमनि सां जेका असां इंतिहाई बेवाजिबी थिए थी। ॾिसो पिया त हिते जेको ख़ुशहाल माण्हू आहे ख़ुशहाल थी थो वञे, ग़रीब माण्हू आहे, वाइट कॉलर माण्हू जेको आहे सो जेको सो गवर्नमेंट एम्प्लॉई आहे, उनखे जेको आहे सो इंतिहाई तकलीफ़ ॾेई रहियो। इन सिलसिले में असां हिकु बाक़ाइदा मुनज़िम नमूने जेका असां तहरीक हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे, अलाह असांजी मदद कंदो इंशाअल्लाह ताला। अॼु खां जेको असां कारियूं पटियूं ॿधी या इख़लास जो बाइकाट कयो या टोटल जेके तंज़ीम जेके असां इलाइक़े में, इंशाअल्लाह अलाह साईं कामयाबी ॾींदो, कम अज़ कम असांजा जेके जाइज़ हुकूकनि पेंशन जेको कट आहे उहो असांखे वापसि मिली वेंदो, या असांजो डिडक्शन अलाउंस जेको ॿियनि सूबा ॾेई रहिया आहिनि ऐं वफ़ाक़ बि ॾेई रहिया आहे, सिंध सूबे में जेको सो मंज़ूरु करण लाइ तयारु कोन्हे, इन ते बि असांजी तहरीक हली रही आहे। हिन खां अलावा असांजो ग्रुप इंश्योरेंस जेको हूंदो आहे, जेको असांजो पंहिंजो पैसो कटिजी वेंदो मुलाज़िम जो, उहो बि असांखे कोन थो मिले। हिन लाइ बि असांजी तहरीक हले। असां पूरी उमेद आहियूं त असां पंहिंजे एहतिजाज ज़रिए या असां पंहिंजो जेको बि कुझु करियूं पिया जेका स्ट्रगल, इन जे थ्रू असांखे ज़रूरु हिन जो फल मिलंदो। आख़िरी ऑप्शन पोइ वरी कोर्ट आहे, जेकॾहिं असांजो सफ़ा मसइलो हल नथो थिए त पोइ आख़िरी ऑप्शन ई आहे। अलाह साईं असांजी मदद कंदो, असां इंशाअल्लाह कामयाबु थींदासीं। सही सही यकीनन सेकेंडरी साइड खां जेके टीचर्स आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो कैलिबर आहे, पंहिंजो मयार आहे, पर अञा बि काफ़ी गैप नज़र अचनि था टीचिंग मेथड्स जे हवाले सां, टीचिंग स्किल जे हवाले सां, या जेके स्कूलनि जे अंदरि फैसिलिटीज़ न आहिनि। हिकिड़ियूं त जेके इंफ्रास्ट्रक्चर जूं फैसिलिटीज़ आहिनि, ॿियो लैब आहे, कंप्यूटर लैब आहे, या क्लासरूम जे अंदरि हिकिड़ी सहूलियतूं न आहिनि, उन हवाले सां छा चवंदा? साईं हाणे जेको सो 100% इहे जेके तव्हां ॿुधायो अगरि इहे जिते किथे इहे कोन्हे, अटे में लूण जे बराबरि जेके आहिनि से इदारा जिन में इहे शयूं बाक़ी वञी थी वञनि, न त गवर्नमेंट बाक़ाइदे इन शइ ते कमु कयो आहे। तव्हां ॾिसंदा त असांजे इदारे में हींअर बि ताज़ियूं ॿ लैब जेके तयारु थियूं, नओं जेको सो नौजवान रथ जेको सो असांखे रिक्रूट कयो भर्ती कयो वियो आहे, उहो जेको सो ॾाढो माना पुरजोश आहे, पंहिंजे हिन ड्यूटीअ सां जॉब सां सिंसियर आहे ऐं पढ़ाइनि था। ऐं तक़रीबन हर स्कूलनि में शहरनि में ख़ासि करे सहूलियतूं आहिनि। बाक़ी ॿाहिरां या कोई हिते पिरियल आहे का उहे कोई हिते पिरियल आहिनि, उते गवर्नमेंट तवजो घटि आहे। सो असां तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवस सां इहा बि गवर्नमेंट खे अपील कंदासीं त जेके ॿाहिरां जा कोई हिते पिरियल इलाइक़ा आहिनि उनखे इहे शयूं मुहैया कयो वञे, त जीअं उते जो ॿारु सुठी तइलीम हासिलु करे सघे ऐं मुस्तक़बिल जो जेको सो पंहिंजो हिन मुल्क जी ख़िदमत करे सघे। सही साईं यकीनन गवर्नमेंट जो हिसो आयो तंज़ीम गवर्नमेंट जो हिसो आहे। ऑफिसरनि जो घणा ऑफिसर तव्हां खां ई निकिरनि था, ऑफिसरनि जो रवैयो कीअं हूंदो आहे उस्तादनि सां, छा ऐं जेको आहे सो अमले जो रवैयो कीअं हूंदो आहे?
उस्ताद जेके असांजा ऑफिसर साहिब अचनि था से तक़रीबन सभु सुठा आहिनि, पढ़ियल घुरियल माण्हू अचनि था, हेठां खां या मथे खां कमीशन ऑफिसर अचनि था, त उहे हरूभरू पंहिंजे जाइज़ मामलनि में तंग कोन था कनि। जेसिताईं असांजो तजुर्बो रहियो आहे, असां मूंखे 15 साल थी विया आहिनि तनज़ीम में, त ऑफिसर खे का मूंखे शिकायत कान्हे। बाक़ी हेठियों लोग पहिरीं त कुझु माना असांखे ॾुखियाई पेश ईंदियूं जॾहिं असां नवां नवां तनज़ीम में आयासीं, त उहे असांजे लाइ रुकावटूं पैदा कंदा हुआ। पर वक़्त सां गॾोगॾु हली हू बि असांखे सम्झी विया, असां बि हुनखे सम्झी वियासीं, त हाणे असांखे का बि शिकायत कान्हे। असांजा मामला जेके बिल्कुलु तइ था थियनि। ख़ासि करे मूंखे पंहिंजे डिस्ट्रिक्ट में का बि शिकायत कान्हे। मुंहिंजो कमु जेको संताई तेज़िया थींदो आहे, जेको प्रमोशन हूंदो आहे या जेको बि कमु थींदो आहे, जीपी फंड वग़ैरह, उस्ताद जी जेके थी लीव वग़ैरह हूंदियूं आहिनि या ट्रांसफर वग़ैरह थिए थी, त उन में मूंखे का बि दिक़त कान ईंदी आहे अलहमदिल्ला, ऐं उहो कमु स्मूथली थी वेंदो आहे। उस्ताद पंहिंजे पुरसुकून में असां जेको स्कूल में पढ़ाए रहियो आहे, असां हुनखे पंहिंजे दरवाज़े ते कमु करे पुॼाईंदा आहियूं। वाह वाह, इहो तमामु ज़बरदस्त आहे। साईं त ॿियनि सूबनि जे अंदरि ACR, प्रमोशन, सिनाटी लिस्ट, सर्विस बुक, इहे सभु ऑनलाइन थियनि पिया, अची विया आहिनि तक़रीबन। सिंध में अहिड़े क़िस्म जी का हरकत ॾिसण में कोन थी अचे। उन हवाले सां गस्टा को कमु करे रही आहे। हाणे जेको आहे सो इहो पहिरीं सिस्टम पंजाब में थियो आहे, अञा ॿिया 2 सूबा जेके आहिनि हिन शइ खे कोन करे सघिया आहिनि, ऐं सिंध बि हुन सां गॾु आहे। सो असांजी यकीनन इहा कोशिशि आहे, असांजो जेको सरवणा हाजी मुहम्मद अशरफ ख़ासकली, हुनजी इहा कोशिशि आहे त जेको इहो सिस्टम आहे उहो ऑनलाइन कयो वञे। जीअं उस्ताद रिटायर थियो उनखे हुते पंहिंजा पैसा मिली वञे, या जेकॾहिं माण्हू ट्रांसफर जी एप्लीकेशन ॾे त ऑनलाइन ट्रांसफर थी वञे। इहो जेको कंप्यूटर सिस्टम आहे जो हुअणु खपे। आहिस्ते आहिस्ते असांजो जेको सूबो सो इन तरफ़ वञी रहियो आहे। जीअं बोर्ड में तव्हां ॾिसो पिया त असेसमेंट जेका आहे सा कंप्यूटर थ्रू थिए थी, त ऑटोमेटिकली कुझु वक़्त खां पोइ इहे शयूं जेके असां कंप्यूटराइज़ थी वेंदियूं। असां थोरो उमेद गवर्नमेंट खां, असां पंहिंजी कोशिशि स्ट्रगल जारी रखंदासीं त जीअं असां वधि खां वधि उस्ताद लाइ आसानी पैदा करे सघूं। वाह वाह ज़बरदस्त। साईं अचनि SMC फंड्स अचनि था स्कूल जे अंदरि। हाई स्कूल तमामु वॾा स्कूल आहिनि, ऐं मूं ॾिठो आहे त 1400-1400 शागिर्द, 2,000 शागिर्द हूंदा आहिनि हुन में। उस्ताद तक़रीबन 50-60 उस्ताद हूंदा आहिनि। उहे SMC फंड्स जेके अचनि था, उहे केतिरा अचनि था ऐं काफ़ी हूंदा आहिनि या खोट महसूसु कंदा आहियो हुन हवाले सां? SMC फंड जेके हेड़नि जहिड़े हाई स्कूल जेके आहिनि जंहिंमें 1400-1500 एनरोलमेंट आहे, उनजे लाइ 60,000 या 80,000 रुपया या वॾो अमाउंट कोन्हे। इन जे लाइ तमामु जेका दिक़त थी थी, इलाही थोरो सारो ख़र्चु आहे। कुझु स्कूल में साईं जो लोअर स्टाफ बि कोन्हे, त SMC फंड मां लोअर स्टाफ रखियो वञे थो सफ़ाई सुथराई जे लाइ, त इहो सफिशिएंट कोन्हे। पर हाणे गवर्नमेंट जेको हिकिड़ो स्टेप खणी रही आहे, जंहिंमें हुननि जा तरक़ियाती जेके कम जे स्कूल जा SMC या वग़ैरह जेके सभु अॻे त ॾींदा हुआ SMS थ्रू, हाणे डायरेक्ट हेडमास्टर अकाउंट में अची पैसा। सही जीअं त हीअ जेका हब क्लस्टर पॉलिसी सही आहे, सही। इन जे थ्रू जेको आहे सो इहो गवर्नमेंट जो क़दम आहे त इहे पैसा असां हेडमास्टर खे उमीद था कयूं त इहे सफिशिएंट अमाउंट हूंदो जेको स्कूल जे फलाह ऐं बहितरी लाइ बहितर हूंदो। प्राइमरी स्कूल जेके कैंपस में आहिनि उन्हनि जा 20,000 रुपया थियनि था, पोइ उनजी डिमांड आहे त 20,000 में सॼो साल किथे सिस्टम हली सघे। थोरो सारी ज़रूरत थियूं थियूं, पखा ख़राबु थियनि था, बिजली जा बोर्ड ख़राबु थियनि था, सफ़ाई सुथरा लाइ बुआरी वग़ैरह वठण में पैसा या चाक वग़ैरह वठण में था, त इहे सफ़ा घटि अमाउंट आहे जेको सो गवर्नमेंट खे वधाइणु खपे। सही। साईं अगरि खोड़ सारी पॉलिसियूं जीअं हींअर क्लस्टर पॉलिसी जी ॻाल्हि कईसूं, उहे माना इम्प्लीमेंट थियनि पियूं, नवां नवां तजुर्बा, टीचिंग लाइसेंस इहो, पर निसाब असांजो शुरू खां वठी साॻियो अचे पियो। निसाब अपग्रेड न थियो आहे, हालांकि असीं टेक्नोलॉजी जे दौर में पहुची चुका आहियूं, AI जो दौर अची वियो आहे, पर असांजो निसाब अपडेट न आहे थियो। उन हवाले सां गस्टा जी का पॉलिसी को माना क़दम सारा जोॻो जेको असांजो जेको असांजो सरबा आहे हाजी मुहम्मद अशरफ ख़ासकली, मुख़्तलिफ़ टाइमनि ते इहे शयूं जेके से हाईलाइट करे चुको आहे पंहिंजे सेक्रेटरी साइड ते या बाला ऑफिसरनि सां, त हीउ जेको निसाब आहे जदीद दौर जे हिसाब जॾहिं असां हीअ 20वीं सेंचुरी हलूं पिया, 20वीं सदीअ में हलूं पिया जॾहिं असां, त तव्हां हुते ॾिसंदा ॿियनि मुल्कनि में जेके से स्कूलनि में क्लास रूम जे अंदरि शागिर्द वेठो आहे त हुन खां लैपटॉप रखियो आहे, उहो ॾाढो ईज़ी ऐं फैसिलिटी नमूने सां आहे, दुनिया जी हर सहूलियत जेका असां हुनखे मिलियासीं। असां अञा जेको सो इलाही साल पोइ ते असांजा तइलीमी इदारा आहिनि, त असांजी बि इहा वक़्तु डिमांड रही आहे गवर्नमेंट खां त जेको सो हिनखे अपग्रेड कयो वञे एजुकेशन सिस्टम खे, ख़ासि करे निसाब खे जेको आहे सो अपग्रेड कयो। अञा ताईं पुराणियूं फसूदा जेके कहाणियूं लॻी पयूं हुन में, नई जेका दौर जी का बि ॻाल्हि कान्हे। असांजो ॿारु तमामु एक्टिव आहे, जेको मोबाइल ते वेही करे अलाए छा मां छा थो ठाहे, सॉफ्टवेयर पंजाबी जॾहिं ठाहे सघे थो त उहो अञा बि थो लिखी सघे।
पर हुनखे ज़रूरत आहे गाइडलाइन जी, त गवर्नमेंट खे बि इहो लाज़िम थो थिए त जेको थोरो निसाब खे जेको सो अपग्रेड करे। ऐं जेको सो ख़ासि करे जेका साइंस जा सब्जेक्ट आहिनि उहे ॾाढा प्रैक्टिकल वारा हूंदा आहिनि। बिल्कुलु हा। माना जेकॾहिं हथ सां जेकॾहिं माण्हू ॾिसण न करे त उहो सिखी नथो सघे। त इन जे लाइ बि असांखे डिजिटल जेके से लाइब्रेरियूं वञनि, मल्टीमीडिया प्रोवाइड कयो वञे। हर क्लास में मल्टीमीडिया ऐं लैपटॉप हर उस्ताद वटि हुजणु उस्ताद लाज़मी हुजे वटि हुअणु खपे। ऐं असांजी जेकी नई भर्ती थी आहे, जेका नई जेका रिक्रूटमेंट थी आहे उस्तादनि जी, से तमामु जेके टैलेंटेड उस्ताद आहिनि। सही। यूनिवर्सिटी मां पास कया आहिनि, को बी आहे, को मेडिकल साइड मां आहे, को BSc आहे, को MSc IT आहे, जो आहे। को IT जो आहे। सही। त इहे उस्ताद जेके आहिनि से तमामु हाईली क्वालिफाइड, बसि उनखे को पॉलिश करे ॾियूं था। इक्विपमेंट्स जी ज़रूरत आहे। इक्विपमेंट्स जी ज़रूरत आहे। ऐं उन खां अलावा जेके ट्रेनिंग रखीदा आहे, इन जेके कंदा रिक्रूटमेंट वारी ट्रेनिंग कंदा आहिनि, जेका इंडक्शन ट्रेनिंग चइबो आहे, जी जी। उहा कंदा आहिनि। उते खोड़ सारो जेको सो उनखे ट्रेन कयो थो वञे, पर अञा वधीक उनखे जेके से ग्राउंड जेके रियलिटीज़ ॿियूं हूंदियूं आहिनि, ट्रेनिंग में हू जेको ॿियो शइ सिखंदा आहिनि, वरी ग्राउंड में फैसिलिटी जेके हूंदियूं कोन्हनि त उहो अप्लाई न करे सघंदा। टीचिंग मेथड्स जेके असां चऊं, टीचिंग मेथड्स उनमें सेखारिया वेंदा आहिनि ट्रेनिंग दौरान, 3 साल जी सेखारी वेंदी आहे। जीअं खोड़ सारा लेसन प्लानिंग वग़ैरह आहे, इहा सॼी उनखे सेखारी वेंदी आहे ट्रेनिंग अंदरि, पर उहो इम्प्लीमेंट तॾहिं करणु जॾहिं उनखे स्कूल जे अंदरि उहे सहूलियतूं मुहैया हुजनि। सही। लो कास्ट मटीरियल ते उस्ताद इस्तेमालु कनि था, पर जॾहिं कंप्यूटर जी ज़रूरत पए थी, या लैपटॉप जी ज़रूरत पए थी, या मल्टीमीडिया जी ज़रूरत पए थी, त उहे शयूं स्कूल जे अंदरि कोन्हनि। सही। वॾनि शहरनि जी आउं ॻाल्हि कोन थो करियां, पर ख़ासि करे पहिरां वारा इदारा उनमें इहा शइ फैसिलिटीज़ ज़ीरो आहे। त इन शयुनि खे जेको अपग्रेड करणु खपे। साईं ॾिसो, जदीद दौर में पाण ॻाल्हि करे रहिया आहियूं त टीचर वटि हिकिड़े मल्टीमीडिया क्लास में हुजे, लैपटॉप हुजे, भला शागिर्दनि खे टैबलेट न आहे त घटि में घटि उस्ताद वटि हुजे। पर इहे शयूं हुजणु, इहे 5 जॻह ते हिकिड़ो ख़्वाब थियूं लॻनि, दीवाने जो ख़्वाब, पर असां वटि किताब पूरा न आहिनि। उन हवाले सां जेकी किताबनि जी कैलकुलेशन हूंदी आहे, हर दफ़े खोट जा इहे मीडिया ते, सोशल मीडिया ते अफ़वाहूं हलंदियूं आहिनि, हक़ीक़त बि हूंदी आहे यार। सही। त उन हवाले सां गस्टा जेको क़दम जेको इहो गवर्नमेंट साइड ते तव्हां लिखत में ॾिनो हुजे, या उन्हनि खे तव्हां यादि ॾियानी कराई हुजे किताबनि जे हवाले सां। बिल्कुलु असांजो इन शइ ते वॾो फोकस हूंदो आहे। असां बाक़ाइदे इहो हर यूनिट खां वठी ऐं तहलको ज़िलो डिवीज़न मर्कज़ ताईं असांजी जेका असां हिकिड़ी बाक़ाइदा सिस्टम ठहियलु आहे, त जॾहिं का अहिड़े क़िस्म जी किराया थींदी आहे या खोट थींदी आहे, त असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां असां आवाज़ु उथारींदा आहियूं। पोइ उन आवाज़ जे करे जेको अॼु हर ॿार जो किताबु आहे, सो गवर्नमेंट जो कारनामो कोन्हे। हिन में सिविल सोसाइटी बि आहे, बिल्कुलु मीडिया वारनि जो बि दोस्तनि जो बि आहे, पर इहो आवाज़ु रेज़ करण में असांजी तंज़ीम जो वॾो हथु हूंदो आहे, त जीअं असांखे जेके ज़रूरत वारियूं शयूं आहिनि उहे ॿार ताईं पुॼी सघनि, त जीअं सुठे नमूने तइलीम हासिलु करे सघे। सही। कहिड़े इदारनि खे रिक्वेस्ट कंदा त टीचर्स खे, जीअं पहिरीं काफ़ी खोड़ सारा इदारा कराईंदा हुआ ट्रेनिंग्स, त हाणे उहो हिकिड़ो गैप नज़र अचे पियो, त गस्टा पंहिंजी अप्रोच करे उन्हनि इदारनि ताईं, NGOs ताईं, सिविल सोसाइटी ताईं, त उहे टेक्निकल ट्रेनिंग्स जा प्रोजेक्ट्स खणी अचनि ऐं उस्तादनि खे ट्रेनिंग कराए ऐं जेको नई दुनिया आहे उन सां हमकिनार कनि। हिन लाइ जेको आहे सो हिकु त एलिमेंट्री कॉलेज जेके आहिनि उते ट्रेनिंग कराईंदा वञनि इंडक्शन ट्रेनिंग। ॿियो जेको पाइप नवाब्स आहे उते बि टीचरनि जी ट्रेनिंग कई वेंदी आहे, पर असांजी डिमांड हाणे इहा रही आहे त हर जेको सो इदारे में, हर जेको ज़िले जे हेडक्वाटर में जेको सो ट्रेनिंग टीचर जेको आहे सो इनिशिएटिव क़ाइमु कयो वञे। उते जेके तजुर्बेकार उस्ताद ऐं जदीद दौर सां जेके हलंदड़ उस्ताद, टेक्नोलॉजीअ जा माहिर उस्ताद, उहे मुक़ररु कया वञनि, जेके असांजे जेका नई जनरेशन आहे उनखे वक़्तु बि वक़्तु रिफ्रेशिंग कोर्स कराइनि, त जीअं उहो पंहिंजी तइलीम जेका असां मौसर नमूने ॿारनि खे ॾेई सघूं। साईं आचार 4 दफ़ा जनरल सेक्रेटरी रहिया डिस्ट्रिक्ट मटियारी जा, 2 दफ़ा सदर। हा, 3 दफ़ा जनरल सेक्रेटरी ऐं 2 दफ़ा सदर रहिया। उन सॼे तव्हांजे हिन टर्म में कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं डिस्ट्रिक्ट जे अंदरि, उस्तादनि खे, इदारे खे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा पहुता? असां जॾहिं असां 2009 में आयासीं त हीउ जेको सो ज़िलो जेको हो सो मतिलबु नओं ठहियो ज़िलो हो, ऐं हिते जेको उस्तादनि जा न त प्रोमोशन थिया, न त ॿारनि खे सहूलियतूं हुयूं, ईडियो सिस्टम हो तॾहिं। मूंखे यादि आहे ताला भुटो जेको असां ईडियो, पोइ असां उन टाइम ते पहिरियां असांजा 101 उस्ताद जेके प्रोमोट कोन थिया हुआ, असां 100 खां मथे प्रोमोशन करिया GST टू HST। असांजी पहिरीं कामयाबी उहा आहे, जेके असांजा पुराणा दोस्त घणे वक़्तु खां वेठल हुआ उहे। पोइ असां उन खां अलावा वरी असांजो टाइम स्केल थियो, असां DCR ते वेही उस्तादनि खे 2010 में टाइम स्केल ॾियारियो,
सतरहें खां 17 हुयूं। सही। उन खां पोइ असांजी तहरीक हली 20 ग्रेड ताईं असांजा उस्ताद वरी जेके टाइम स्पेंड कंदा। इहा असांजी जेका कामयाबी आहे। उन खां पोइ असां हेडमास्टर जो जेको प्रोमोशन उहो बि घणे में घणो असां करायो पंहिंजे ज़िले में। ॿारनि जे तइलीम जे लाइ असां बाक़ाइदे हिकिड़ो सिस्टम शुरू कयो लेटर बाज़ी जो। मुख़्तलिफ़ स्कूलनि खां असां लेटर वरिता, उहे असां पंहिंजे लेटर पैड ते अटैच करे हाई अथॉरिटी ते ताईं पहुचाया, जंहिंमें एजुकेशन वर्क्स आहे या सेक्रेटरी आहे, सेक्रेटरी आहे, उन ते असां पंहिंजा इहे लेटर पहुचा, जंहिंमें मूंसां हिन असांजो आहे सोशल वर्कर रहमतुल्लाह बलाल सही। उन भरपूर तावन कयो, जंहिं लेटर बाज़ी कई लिखियो बि आहे, शयुनि में असांखे उत्साहियो बि। त पोइ असां इहे खोड़ सारियूं शयूं कयूं ऐं हिन स्कूल जे मामले में ख़ुदि वञी एजुकेशन ऑफिस में मिलंदो था, ॾिसो केतिरो ख़ूबसूरत स्कूल ठहियो आहे। तमामु ज़बरदस्त। वञी उते मिलंदो हुउसि, पोइ वक़्त में वक़्तु हुनखे जेके हिते लेटनेस हूंदियूं या कमज़ोरी कोताहियूं हूंदियूं या कमु सही न थींदो हुनखे चवंदा हुआसीं त माशाअल्लाह अॼु असांखे बिल्डिंग ठही मिलिया। ऐं तव्हां ज़िले अंदरि घुमंदव त हिन जेके असां एफर्ट वरिती उन जे करे असांजे जेको आहे सो ज़िले में तक़रीबन नयूं बिल्डिंगूं ठही चुकियूं आहिनि ऐं सोलर सिस्टम प्रोवाइड थी वियो आहे खोड़ वाह सारनि वाह स्कूलनि में। त इहा सॼी असांजी तंज़ीम आहे। असां इन शइ खे कैश करे करे कोशिशि न कई आहे, न छो कई आहे, ऐं मुआशिरो शायदि सम्झे न सम्झे इन ॻाल्हि खे, पर असां पसे पर्दा इहे जेके असां पंहिंजो मूवमेंट कंदा रहंदा आहियूं त जीअं इदारनि जी भलाई थिए, बहितरी थिए ऐं ऑफिसरनि खे बि असां जेके असांजी कमियूं कंदा, ख़ासि करे असांजी लोवर स्टाफ जी शार्टेज आहे ॾाढी, इन जे लाइ बि असांजे हर स्कूल में लोवर स्टाफ जी शार्टेज आहे, वक़्त खां वठी भर्ती नथी थिए। इन लाइ बि असां जेको वक़्तु वक़्तु जो आवाज़ु उथारींदा रहंदा आहियूं। ऐं हिक खां 4 ग्रेड जेका असां अपॉइंटमेंट कई वञे त जीअं हर स्कूल खे को स्वीपर मिली वञे, को चौकीदार मिली वञे, सही। शयुनि जी हिफ़ाज़त थिए, सफ़ाई सुथराई थिए। इन सिलसिले में असांजी एफर्ट मुसलसिल जारी रहे। हिन सां गॾु मुंहिंजी पंहिंजी जेका टीम आहे बाक़ाइदे, जीअं साईं करीम काका हाला जो रहवासी आहे, जनरल सेक्रेटरी आहे ज़िले जो, साईं ख़ादिम जतोई आहे मर्कज़ आहे, या ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि, साईं अब्दुल करीम कोटो आहे, महमद शाह आहे। मुंहिंजी कोई बाक़ाइदे टीम ठहियलु आहे, हर तहलीके लेवल ते उहा पंहिंजी एफर्ट करे थी, पोइ ज़िले लेवल ते सां गॾिजण करे इहे मामला जेके से हल कंदा आहियूं। अलहमदिल्ला असांखे को बि परेशानी दिक़त कान थी महसूसु, हर ऑफिसर असांखे ओबलाइज करे थी ऐं असांजो कमु थिए थो। यकीनन तव्हां जेको एतिरो वर्क कयो आहे सॼो, उन मां तव्हांखे तव्हांजे स्टाफ खे काफ़ी बेनिफिट्स मिला आहिनि, इदारे खे बेनिफिट्स मिलिया आहिनि। यकीनन साईं हीअ तनज़ीमी ॻाल्हियूं थी वियूं, इदारती ॻाल्हियूं थी वियूं। असांजो हिकिड़ो सेगमेंट हूंदो आहे पर्सनली माण्हू जी शख़्सियत जे हवाले सां, उन हवाले सां ॿुधाईंदा त साईं आचर जो ज़िंदगी जो कोई यादगार सफ़र असां सां शेयर कयो। यादगार सफ़र तव्हां खोड़ सारा सफ़र आहिनि। हा, असां जॾहिं नओं नओं आयो ॿिया न स्काउट एक्टिविटीज़ ते हूंदियूं हुयूं। सही। स्काउट एक्टिविटीज़ हुई, पोइ साईं गुलमन कारी जेको सो ओचितो हिकिड़ी ट्रिप लॻी हुनजी कोयटा जी, अच्छा। केरु उस्ताद वञण लाइ तयारु कोन हो, त पोइ साईं कारी गुलमन मरमला साईं जनरल में जाए उन मूंखे पोइ घरां सॾायो ऐं तकड़ में चढ़ी उन रेल में रवानो थियुसि। इहो मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरीं यादगार सफ़र आहे, जेको आउं नंढी उमिरि में ऐं ख़ुदि बि उन टाइम मुंहिंजी एज 20-22 साल हूंदी एज, छाकाणि ॿिया हिते आयुसि, मूंखे 90 में नौकिरी मिली, 2 साल मुंहिंजी ॿाहिरि सर्विस हुई, ॿिया में हिते आयो त पोइ उन में मूंखे कोयटा में जेको सो ट्रेन जे थ्रू जेको सो रहियो हुते। ऐं इहो सफ़र ॾाढो माना मुंहिंजे लाइ हिकिड़ो अजीब हो त पट ते सुम्हणो थो पियो ऐं सभु कमु पंहिंजे पाण सां हथनि सां करिणो पियो, ॿारनि खे संभालणो, जेके शागिर्द उन्हनि खे संभालणो पियो। त इहो ॾाढो मुंहिंजे लाइ यादगार सफ़र, पहिरियों ज़िंदगी में सफ़र हो मुंहिंजो इहो, जेको आउं निकिरी ट्रेन जे थ्रू। ऐं ॿिया टाइम में असांजी जिप कान्हे, एतिरो असांखे शौर बि कोन हो, पर पोइ हिमत ॿधी अलाह नालो वठी निकितासीं ऐं 15 ॾींहं जो टूर हो स्काउट जो, उते कैंपिंग हूंदी लॻंदी स्काउट जी, पोइ सिखियासीं त पंहिंजो कमु कीअं कजे हथनि सां, सभु शइ असांखे पाण खाधो ख़ुदि पियो, हंध विछाइणा पाण लिपिया, कपिड़ा धोइण पाण लिपिया। ऐं पोइ जॾहिं कोयटा पहुतासीं त ॾाढो ख़ूबसूरत माना इलाइक़ो कोयटा जो, हिकिड़ो प्याले मां शहर लॻो असांखे, मुंहिंजी पहिरीं हाणे त पोइ माण्हू ॿियो बि ॾिठा, प्याले मां उहो शहर हो, ॾाढा ख़ूबसूरत हुआ। पोइ अॻियां टीवी स्टेशन हुई, वियासीं घुमण, ॾाढो मज़ो आयो। वरी अॻियां वियासीं बलोचिस्तान असेंबली हुई, वरी वियासीं हुन में घुमण, ॾाढो मज़ो आयो। मतिलबु ॿारनि ॾाढो इंजॉय कयो, असां बि ॾाढो इंजॉय कयो। उहो असांजे हिन सर्विस जे दौरान आहे। सही। साईं जब तव्हां उस्ताद जे पेशे सां फ़िलहालु रहिया आहियो, पर अदब सां तव्हांजो तालुक़ु रहियो, को लिखत शाइरी वारी हवाले सां? बसि लिखियो कॾहिं बि कोन्हे, पर शाइरी पसंदि ईंदी आहे, ख़ासि करे उस्ताद बुखारी जी शाइरी मूंखे वणंदी आहे।
ऐं लतीफ़ साईं त पढ़णु ॾुखियो आहे, पर मगर शाइरी जेका बुखारी जी वणंदी आहे। ॿियो त हाणे इंसान जे दिलि में हर कंहिं माण्हू खे आहे इहो मोहबत जो टुकड़ो त हर कंहिं दिलि में हूंदो। सो मिड़ई करे करे अॻे पुराणे ज़माने में ॿुधंदा हुआसीं गीत गज़ल, हाणे वरी थोरा कंदा थी विया। ॻाल्हि मोहबत जी आई त भला हर इंसान खे ज़िंदगीअ में कॾहिं न कॾहिं कंहिं इंसान सां मोहबत थींदी आहे, पर साईं आचर खे बि कॾहिं कंहिंसां मोहबत बसि थी। मोहबत पंहिंजे बचनि सां आहे। सही। हा नंढे हूंदे में शादी थी, 25 साल जी उमिरि में शादी थी वई, पोइ बसि पंहिंजे ॿार संभालियासीं। शाइरी मौसीक़ी वणंदी आहे साईं तव्हांखे? हा जी बिल्कुलु मौसीक़ी छो वणंदी। कहिड़ो पसंदीदा फनकार आहे? मुंहिंजो पुराणे ज़माने में ॿुधंदो हुउसि, हाणे बि खोड़ सारा आहिनि। हाणे त राहत फ़तेह अली खान आहे, सुठो त ॻाइणो आहे। पुराणे ज़माने में सिर मंज़ूर सखीरानी ॿुधंदा हुआसीं, ॾाढो सुरीलो फनकार हूंदो हो। ऐं उन टाइम कैसेट जो दौर हूंदो, टेप जो दौर हूंदो, पोइ ॿुधंदा हुआसीं। वाह वाह। साईं पसंदीदा खाधो कहिड़ो आहे तव्हांजो? पसंदीदा असांजो मटन आहे। जी बाकरो मटन। मटन। हा। वाह वाह। पसंदीदा कलर? पसंदीदा कलर अछो सुठो लॻंदो आहे। अछो कलर। हा अछो कलर सुठो लॻंदो सही। आहे। ज़िंदगीअ में अहिड़ो को अणविसरंदड़ दुख जेको कॾहिं बि न विसरी सघे? ज़िंदगीअ में दुख बसि माइट जे विछोड़े खां वधीक ॿियो कहिड़ो दुख थी सघे। बसि मुंहिंजो वालिद साहबु हो, मुंहिंजो दोस्त हो, मूंखे ॾाढो शफ़क़त ऐं प्यार सां भाई हलंदो मूंसां। हुनजो विछोड़ो थियो, हुनखे कैंसर जी बीमारी थी पई, पोइ हुनखे ॾाढी अलाह साईं जी रज़ा हुई, उहो गुज़ारे वियो। मां वरी 2005 में, वरी 15 में मुंहिंजी मदर गुज़ारे वई। त इहो ख़्यालु न पियो अचे। वालिदैन जो यकीनन को नेमल बदल कोन्हे। भरिजी सघे था। बिल्कुलु हा बिल्कुलु। साईं आचर पूरे डिस्ट्रिक्ट जे लाइ, डिस्ट्रिक्ट जा जेके नौजवान शागिर्द आया आहिनि, या जेके उस्ताद आया आहिनि, या जेके शागिर्द आहिनि, ऑफिसर साहिबान आहिनि, ऐं सिविल सोसाइटी, सॼे मुआशिरे जे लाइ साईं आचर जो पैगाम कहिड़ो हूंदो, नसीहतूं कहिड़ियूं हूंदियूं? साईं मुंहिंजो पैगाम इहो आहे, स्पेशली असांजा जेके इलेक्टेड नुमाइंदा आहिनि, MP MLAs, जिन खे आउं ज़रूरु गुज़ारिश कंदुसि पंहिंजे इदारनि जी मालिकी कनि, ऐं जेके बि हिते कमी कोताहियूं आहिनि या खोट आहे, या जेके कुझु बि हिते लेकनेस आहिनि, उनखे पूरियूं कनि ऐं पंहिंजे इदारनि जी मालिकी कनि। हीउ जेको ज़िलो आहे सो संदली ज़िलो आहे। माण्हुनि खे इन उमेद सां वोट कनि था त उहे असांजे कम ईंदा। त इन लाइ असां बि उनखे अपील कंदासीं त पंहिंजे इदारनि जी मालिकी कनि। सिविल सोसाइटी खे असां अपील कंदासीं त पंहिंजे उहे बि पंहिंजे इदारे जी मालिकी कनि, अचनि असां सां मिलनि, ॿारनि जा मसइला पुछनि, जेको ॿार नथा अचनि उनखे इनरोलमेंट उन दाख़िला कराइनि, इनरोलमेंट ड्राइव में असां शामिलु थियनि, ऐं ॿार जी माइट स्पेशली पेरेंट्स जेके आहिनि से जेके ॿारनि जी का बि ख़बरचार नथा वठनि, तिन खे मां अपील कंदुसि तव्हां ॿारनि खे छॾे वञो था, पोइ ख़बरचार कोन था वठनि, पोइ उहे बुरी सोबत में अची वञनि था, ऐं स्कूल में टाइम ते नथा अचनि, या भॼी था वञनि, या उनजी रेगुलरिटी कान्हे। इन सिलसिले में तव्हां जेका असां खां ख़बरचार वठो, स्कूलनि में अचो, इदारनि में अचो, इदारनि जी मालिकी कजो, पंहिंजे ॿार जी मालिकी जो इदारा तव्हांजा आहिनि। असां चवंदासीं त ॿार तव्हांजा बहितर थियनि, पढ़नि, ऐं तव्हांजे पीर जो सहारो थियनि, ऐं तव्हांजे उमेदुनि ते पूरा रहनि। तव्हांजो खोड़ सारो हुन मां उमेदूं हूंदियूं, तव्हां हुन ते ख़र्चु करियो था, हुनखे पालियो निपायो था, त तव्हां हुन ते जेको सो पंहिंजो तवजो ॾियणु ज़रूरी आहे तव्हांजो। उन खां पोइ पंहिंजे जेके नवां उस्ताद आहिनि, उहे जेके हाईली क्वालिफाइड उस्ताद आहिनि, यूनिवर्सिटी मां पढ़ी आया आहिनि, उनखे बि चुंदुसि अथव पंहिंजो जेको आहे सो पंहिंजो जोश जज़्बे सां ॿारनि खे तइलीम ॾिनी, पंहिंजा बचा सम्झी, पंहिंजो औलाद सम्झी हुनखे पढ़ायूं, ऐं हुननि जी अटेंडेंस ऐं हुननि जी हर मूवमेंट ते जेका असां नज़र रखनि, ऐं इहे शयूं पंहिंजे हेडमास्टर सां शेयर कनि, त जीअं हिन इदारनि खे जेको सो बहितर नमूने हलाए। असां पंहिंजे ऑफिसर साहिबनि खां इहो उमेद कंदासीं त पंहिंजे इदारनि ते शफ़क़त वच रखंदा, मुलाज़िम खे सहूलियतूं मुहैया करे ॾींदा, त जीअं आसानी सां जेका असां पंहिंजे प्रोफेशन सां सिंसियर रहनि, ऐं पंहिंजो कमु कंदा रहनि, ऐं हुनजा जेके बि जाइज़ मसइला आहिनि उहे टाइम ते हल कनि। असांखे कॾहिं बि कंहिं ऑफिस सां शिकायत न रही आहे, यकीननि हुन असां सां तामील ई कयो आहे, पर अञा वधीक तवजे जी ज़रूरत आहे। उहे मालिकी कनि ऑफिसर साहिब असांजी। शागिर्दनि खे इहा ई नसीहत कबी त बाबा वक़्तु जेको आहे सो ॿुधंदे देरि कान थी लॻे। अॼु तव्हां नंढा सुभाणे वॾा, मुक़ाबिलो दौर आहे, नौकिरियूं हिन सोसाइटी मां ख़तमु थींदी पियूं वञनि, पर तइलीम हिकिड़ो उहो ज़ेवर आहे जंहिंसां इंसान खे शऊर अचे थो, बुरे भले जी सम्झ अचे थी। अॼुकल्ह मुआशिरो अहिड़ियुनि बुराइनि में घिरिजी वियो आहे
जेके बयान थियूं कनि, ख़ासि करे ICU नशो आहे, मेनपुरी जो नशो आहे, या बुरी सोबत आहे, चोरी डाकू धाड़ा, इहे अलाए केॾी केॾी माना कहिड़े क़िस्म जा जेके क्राइम वधी विया आहिनि। त पंहिंजे पाण खे संभालियो, पंहिंजे पढ़ाई ते तवजो ॾियो ऐं पंहिंजे इज़त ऐं नफ़्स जो ख़्यालु करियो। ऐं ईअं न की तव्हां चयो त फलाणो बुरो आहे या फलाणे जो पुटु बुरो आहे या फलाणे उस्ताद जो शागिर्दु बुरो आहे, ईअं न हुअणु खपे। त सभिनी ॿारनि खे, मुंहिंजी शागिर्दनि खे इहा तंबी हूंदी त बाबा पंहिंजे मुस्तक़बिल ते पूरो तवजो ॾियो ऐं सुठा थियो ऐं सुठा कम करियो। सैंचर तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब, तव्हां बग़ैर महिरान खे टाइम ॾिनो। यकीनन असां तव्हांजे वर्किंग मां ऐं तव्हांजी जेका नेक नियती आहे हेसि ताईं जेको तव्हां वर्क कयो आहे उन मां यकीनन असीं पुरुमीद आहियूं। ऐं जेके निसाब जी ॻाल्हि पाण कईसीं ख़ासि तौर ते हिन सॼे इंटरव्यू में, त आउं चाहींदुसि त असांजी बि हुन में तव्हांखे कॾहिं ज़रूरत पवे त असां यकीनन तव्हां सां हर क़दम गॾु हूंदासीं। निसाब ते अपग्रेड करण वारी जेका तव्हांजी तहरीक आहे या जेके हीअ पेंशन कटौती वारी, उन्हनि सभिनी में तव्हांखे असीं कामयाबु करे। तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हांजो वरी शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, अॼु जेका असांजी गस्टा मटियारी डिस्ट्रिक्ट जे सदर साईं मोहम्मद आचर ख़ासकली साहिब सां मुलाक़ात हुई, उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी मुलाक़ात में ॿी नई शख़्स सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। सलाम।